बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों, ॿुधंदा रहो। अॼु किसा चार दरवेश जी सतों पार्ट, सतीं किस्त असां तव्हांजे अॻियां रखी रहिया आहियूं। 6 किस्तूं गुज़री चुकियूं आहिनि। तमामु जिन दोस्तनि ॿुधी हूंदियूं त उन्हनि खे ॾाढो मज़ो आयो हूंदो। अॼु असां सतीं किस्त पिया बयानु कयूं। कल्ह 6हीं किस्त में असां बयानु कयोसीं त जेको बादशाह पंहिंजो किसो शुरू कयो, आज़ाद बख़्त बादशाह पंहिंजो किसो शुरू कयो, जंहिंमें हुन ॿुधायो त मूं वटि हिकिड़ो मोती हो, जो मां पियो सम्झां त इन जहिड़ो मोती मुंहिंजे बादशाही में छा पर किथे बि कोन्हे, जंहिं कंहिंखे ॾेखारे बि पियो। जंहिं ते हुनजे वज़ीर हुनखे टोके चयो त तूं बादशाह आं, इहो तोखे ठहे नथो, जो जंहिं कंहिंखे पियो थो ॾेखारी। जेकॾहिं इहा ॻाल्हि थो करीं त इन खां वधीक भला मोती तो वटि हिकिड़ो आहे, पर भला मोती 12 मोती नीशापुर में हिकिड़ो सौदागर आहे, उनजे कुते गिचीअ में पियल आहिनि, जंहिं ते बादशाह अञा काविड़जी पियो ऐं बादशाह हुनखे पहिरियों त मौत जी सज़ा पियो ॾिए, पर पोइ विच में अचण जे करे या कुझु थधे थियण जे करे बादशाह हुनखे जेल में विधो ऐं बादशाह हुनखे चयो त मूंखे साल अंदरि इहा साबिती ॾे त कुते जे गिचीअ में पियल आहिनि, न त मां तोखे फांसी ॾींदुमि। पोइ उन वज़ीर जो औलाद में हुई धीअ, कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं, जेका वञी उते नीशापुर पहुती, वञी उन सौदागर वटि पहुती, मर्दाणे वेस में पहुती। सौदागर हिन खे पुट करे ऐं उते पाण वटि रहणु लॻो। सौदागर जो तमामु हिन ते वॾो आर थी वियो ऐं हिन बि उते ॾिठो त बराबरि कुतो हुयो, जंहिं कुते खे 12 हीरा पातल हुया, पर अञा हुते हिन छिरकाईंदड़ शइ इहा ॾिठी त पिंजरे में 2 माण्हू हुया, जिन ते मतिलबु तमामु उन्हनि सां ईअं सम्झि त इंसानियत खां किरियल हरकतूं पेयूं थियनि। हुनजे नज़र में कुतो जेको खाए, कुते वारी ओभर हुननि खे ॾींदा हुआ। हिन बि हुन खां पुछियो, पर सौदागर एॾो आर हूंदे, कुर्ब हूंदे बि सौदागर हिन सां इहो हाल न सलियो, न हिन खे ॿुधाई त मां इहो छो थो कयां। पोइ नेठि मजबूर थी ऐं हुन अटकल कई त भला हाणे मां वञा। सौदागर खे मोकल घुरियईं त मूंखे मोकल ॾे त मां वञा। सौदागर चयसि त न, तूं वञ न, तूं मुंहिंजो पुटु आं, तोखे मां पुटु करे कयो आहे, तूं हिते रह, हे सॼी मुंहिंजी जेका मिल्कियत आहे मां हुन जो तोखे वारस थो कयां, तूं पंहिंजे माउ पीउ खे बि घुराए। हिन चयसि त न, मां वेंदुमि। तंहिं ते सौदागर चयसि भला जेकॾहिं तूं वञी थो त मुंहिंजो बि केरु कोन्हे, हाणे मां बि तोसां गॾु थो हलां। पोइ साॻियो सौदागर हिन सां गॾु उहे पिंजरा जंहिंमें 2 माण्हू वाड़ियल हुया ऐं उहो कुतो पंहिंजे माल असबाब सां सॼी मिल्कियत अची नीशापुर हिन कस्तंतीनिया पहुतो। कस्तंतीनिया आज़ाद बख़्त बादशाह जे मुल्क में अची पहुतो, पर शहर जे ॿाहिरां हिननि तंबू हणायो। शहर जे ॿाहिरां तंबू हणायो, उते बादशाह जो हिकिड़े माण्हूअ जी हिननि ते नज़र पइजी वई त कुते खे हेॾी इज़त थी मिले, इंसाननि सां अहिड़ो सलूक आहे। उन अची बादशाह सां ॻाल्हि कई, जो बादशाह वरी हिननि खे पंहिंजे दरबार में ॿिए ॾींहं ते घुरायो ऐं बादशाह तमामु ॾमिरजी वियो त तूं हे छो थो ईअं करें, पराओ मुल्क हुयो। आख़िर बादशाह कावड़ में अची हुकुम ॾिनो त हिनखे फांसीअ जी सज़ा ॾियो, पर उते बि वरी विच में ॿिया आया त साईं हिन खां पुछो त तव्हां ईअं जल्दी फ़ैसिलो छो था ॾियो। पोइ बादशाह हिन खां पुछियो त तूं छो थो ईअं करीं, जो हिननि खे पिंजरे में वाड़ियो थी, कुते खे हेॾो तूं शाहना अंदाज़ में पियो थो ताती निपाईं कुते खे। पोइ हिन उते बि बादशाह खे इहो ई चयो त मुंहिंजी जेका मिल्कियत आहे तूं मुंहिंजी सॼी मिल्कियत खण, पर मूंखां इहो राज़ न पुछ। बादशाह चयसि मूंखे मिल्कियत जी ज़रूरत न आहे, मां पाण हेॾो वॾो बादशाह आहियां, जेकॾहिं इन जो राज़ ॿुधाईंदे त ठीकु, न त मां तोखे मारींदुमि। पोइ मजबूर थी ऐं उन ख्वाजे मौत जे भव खां, ख्वाजे जेको आहे त बादशाह जो बसि हुनजे अॻियां रस्तो ई हिकिड़ो रखियो त या ॿुधाए या मौत जी सज़ा। त पोइ ख्वाजे मजबूर थी ऐं बादशाह जे अॻियां इहा हक़ीक़त आश्कार कई त मां हिन कुते खे इहे 12 मोती छो विधा आहिनि, कुते खे शाहाणे अंदाज़ में मां छो रखियो आहे, ऐं हीअ केरु हिन जेके पिंजरनि में पिया आहिनि, जिन खे मां कुते जी ओभर खाराईंदो आहियां, जंहिं ते मां हिकिड़ा डिॼंदड़ नौकर रखिया आहिनि, हुन ते 16 ग़ुलाम रखिया अथमि कुते जी ख़िदमत लाइ। हाणे उहो ख्वाजो पंहिंजो किसो बयानु थो करे। ख्वाजो पंहिंजो किसो बयानु करणु लॻो, चई त बादशाह सलामत, हीअ जेके 2 पिंजरनि में माण्हू आहिनि न, इहे मुंहिंजा सॻा भाइर आहिनि।
हिन जो ईअं चयो त जेके दरबार में वेठा बादशाह उहे बि परेशान थी विया त भला सगनि भाइरनि सां थो ईअं करे। चई साईं जेको हेॾां वारो आहे इहो मुंहिंजो वॾो भाउ आहे, हीउ जेको हेॾां हे इहो मुंहिंजो विचो भाउ आहे, मां नंढो आहियां हिन ॿिन्ही खां, हे ॿई भाइर मूंखां वॾा आहिनि। माण्हू परेशान, जेके ॿुधंदड़ हुया उहे पाण परेशान त भला वॾा भाइर त थिए, वॾनि भाइरनि सां हिन हे अहिड़ो सुलूक थो करे। चईंसि मां हिननि ॿिन्ही खां नंढो, हे ॿई मूंखां वॾा आहिनि। असांजो पीउ ईरान में वॾो मशहूरु सौदागर हो पंहिंजे वक़्त जो। असां ईरान जा निशापुर ईरान में ई, असांजो पीउ जेको हो सो ईरान में वॾो मशहूरु सौदागर हो पंहिंजे वक़्त जो। साईं जॾहिं हिन मां 14 सालनि जो थियुसि त बाबो गुज़ारे वियो। बाबो वियो गुज़ारे, बाबे जे कफन दफन खां वांदा थियासीं, चालीहो बि गुज़रियो। हिकिड़े ॾींहुं चालीहो गुज़रियो, वेठा हुआसीं घर में त हिननि ॿिन्ही वॾनि भाइरनि मूंखे चयो, हाणे उन्हनि खे बि हुन घुरायो त साईं हिननि खे घुराइजो, मां ग़लति चवां त हिननि खां पुछिजो, मां ॻाल्हि कंदुसि हिननि जे साम्हूं। हाणे उहे भाइर पिंजरनि में वाड़िया पिया आहिनि, उहे बि ॿुधनि पिया। चईंसि हिननि ॿिन्ही भाइरनि मूंखे चयो त बा हाणे बाबो वियो गुज़ारे, अॻिते हली जो पाण में विढ़ूं, तंहिंजे करे भलो आहे त बाबे जो मिल्कियत जेका आहे उहा विराए। पोइ हर को आहे पंहिंजो आज़ादु, जंहिंखे जेको वणे सो वञी करे। अबो हुयो त गॾिजी गाॾो हलायूं पिया, हाणे जेको आहे थी सघे थो तबियतूं न मिलनि, तंहिंजे करे बहितर आहे त जेका बाबे जी मिल्कियत आहे असां पाण में विरायूं, पोइ जंहिंखे जेको कारोबार सम्झ में अचे, जंहिंखे जेको सम्झ में अचे उहो वञी करे। चई मां हिननि खे चयो त अदा हे कहिड़ी ॻाल्हि था कयो, मां ईअं सम्झो मां तव्हांजो आहियां गुलाम। मां चई नंढो हुउसि, बाबो जेकॾहिं गुज़ारे वियो आहे त यार मां त तव्हां ॿिन्ही खे अबे जी जाइ ते सम्झंदो आहियां, त अबो नाहे, तव्हां ॿई मुंहिंजा अबा आहियो, मुंहिंजा वॾा भाइर आहियो, मूंखे मानी टुकुर ॾींदा रहो, रुगो ख़बर चार पिया मुंहिंजी लहंदा कयो, मुंहिंजी हयाती ख़ैर सां गुज़रे, मां तव्हांजी ख़िदमत में रहणु पसंदि कंदुसि। हीअ जेका मिल्कियत आहे, जेका अबे जी मिल्कियत आहे, जंहिं लाइ तव्हां चओ था त विरायूं, मूंखे इन जो हिसो न खपे, मुंहिंजो कहिड़ो कमु, बसि मां रुगो पंहिंजो पेट पियो पालियां, ॿियो त मां अञा नंढो हां, मां अञा पूरो लिखी पढ़ी बि कोन ॼातो आहे, इल्मु बि कोन हासिलु कयो अथमि, मूंखां थींदो बि छा, मां जो न तव्हां खां वठां, मूंखां थींदो बि छा, तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, बाबे जी जाइ ते आहियो, बसि तव्हांजी मां पाछे में हुजां, तव्हां मुंहिंजी संभाल कंदा रहो, मूंखे इहा बसि शइ खपे। मां मतिलबु हिननि खे इहो चयो त दादा मूंखे हिसो न खपे, तव्हां रुगो मुंहिंजी संभाल पिया कयो बसि। पर साईं जीअं त सियाणा चई विया आहिनि त सभु कुझु थी पर नंढो भाउ न थी। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मूंखे हिननि चयो त लॻे थो त तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं असांखे पाण जहिड़ो मोहताज ऐं ख़राबु करे, जीअं पाण ख़राबु वांदो सॼो ॾींहुं रुलंदो थो पियो अथई, माना तुंहिंजी मर्ज़ी आहे त असां बि तो वांगुरु ईअं थियूं। मां त मिल्कियत बि कोन थो भाइरनि खां वठां, हे मूंखे भाइर मेणा कहिड़ा था ॾियनि, पर जीअं वॾा हा इहो जो चइनि मूंखे ॾाढो ॾुखु थियो। मां वञी हिकिड़ी कुंडड़ी में वेही रोअण लॻुसि, ॾुखु ॾाढो थियो, पर वरी दिलि खे सम्झायमि त न भिणा भाइर आहिनि, वॾा भाइर आहिनि, हेठि मुंहिंजी चङाई सोची हूंदनि, मुंहिंजी मथाई त कोन सोचींदा, अबे जा पुट आहिनि। इहो ख़्यालु करे मां उहा ॻाल्हि ई ॼण विसारे छॾी, मां सुम्ही पियुसि। साईं सुबुह जो उथां ॾिसां त काज़ीअ जो नौकर बीठो आहे, काज़ीअ जो, काज़ी अॻ में जज हूंदा हुआ, काज़ी उन जो नौकर बीठो आहे। जी बा हल तोखे काज़ी साहिब सॾायो। साईं मां हुन सां गॾु वियुसि अदालत में, उते जो वञा ॾिसां त मुंहिंजा ॿई भाइर ॻई उते वेठा आहिनि, हिकु काज़ी खे उते दांह ॾेई आया, उते ॿई भाइर वेठा आहिनि। मां जीअं पहुतुसि त काज़ीअ मूंखे ॾिसी हिननि चयो साईं असांजो इहो भाउ आहे। काज़ीअ मूंखे चयो त तूं छाजे करे पंहिंजे पीउ जो हिसो नथो वठी। मां जेको भाइरनि खे चयो त मां अञा नंढो आहियां, मूंखे न का ॼाण हे न छा, मूंखे रुगो तव्हां मानी टुकुर पिया ॾियो, मुंहिंजी सार संभाल पिया कयो, मूंखे हिसो न खपे, तव्हां वञी खणो। सो चई उहो ई साॻियो मां काज़ीअ खे चयो त साईं मां छा कंदुमि, मां त चवां थो मुंहिंजा भाइर आहिनि,
मां हिसो वठी हिननि खां छा कयां, बसि मां रुॻो हिननि जी छांव में हुजां। मां इन जे करे हिननि खां हिसो कोन थो वठां। मां हिसो वठां त बि कंदुमि छा? मां नंढो हां, मूंखे को ॾांहुं बि कोन्हे को, इहे त ईअं वेंदो हलियो न। तंहिंजे करे थो चवां त भला वरी बि ॿाहिरि आहिनि ऐं मां बि ॿाहिरनि जे पाछे में हूंदुसि। मां इन जे करे हिननि खां हिसो नथो वठां। काज़ीअ उन्हनि खे चयो त भाउ तव्हांजो भाउ त हीअं थो चए। मुंहिंजे भाइरनि चयो त साईं ठीकु आहे, हाणे जेकॾहिं न हे ईअं थो चए न साईं, पोइ तव्हां हिन खां लिखाए वठो त मां लिखी थो ॾियां तव्हां ॿाहिरनि खां हिसो न वठो। मां लिखी थो ॾियां तव्हां ॿाहिरनि खां हिसो न वठो। काज़ी मूंखे चए त भाउ तूं लिखी ॾींदे, पोइ अॻिते हली वरी दांह करी त ॿाहिरि मुंहिंजो हिसो खाई आहे। मां दिलि में चयो अबे जा पुट आहिनि, भाइर आहिनि, इहो बि जेका चवनि था त इन में बि का मुंहिंजी चङाई हूंदी। जीअं मां पंहिंजी मिल्कियत खामखा जो तबाह कयां। सो चई भला जी भाइरनि जी मर्ज़ी इहा आहे। चई मां चयो हा साईं, जी मुंहिंजा आदा भाइर चवनि था त मां लिखी बि ॾियां थो। मां भाइरनि खां कॾहिं हिसो न वठंदुसि। चई उते काज़ी मूंखां लिखाए वरितो। काज़ी साहिबु उते शाहिद तौरु उते मोहर आई पंहिंजी, त भाई मुंहिंजे साम्हूं हे फ़ैसिलो थियो आहे त नंढो भाउ हिननि खां हिसो न वठंदो। हुननि मुंहिंजे भाइरनि काज़ीअ खां लिखत वरिती, ॾाढो ख़ुशि थी मोटिया घर। मां बि घर मोटी आयुसि। ॿियो ॾींहुं थियो, मूंखे पंहिंजे भाइरनि चयो दादा हिन जाइ में न जंहिंमें रहूं था इहा असांखे खपे। तूं हीअं करे जो पंहिंजे लाइ वञी का ॿी जाइ ॻोल्हि। गॾु रहंदोसि भाइरनि सां। मूंखे चवनि त असांखे हिन में ईअं सम्झो त को कमकार आहे, ज़रूरत आहे, सो तूं पंहिंजे रहण जो बंदोबस्तु किथे ॿिए हंधि कर। मूंखे भाइरनि चयो। मां चयो त भला इहे मूंखे पीउ जे कखनि में बि हाणे रहण ते राज़ी न आहिनि, पर भाइर आहिनि, भला भाइरनि जी दांह बि कंहिंखे ॾियां। ठीकु आहे, चई मां लाचार इरादो कयो त हाणे भला चवनि था, मां छॾण जो इरादो कयो। साईं जॾहिं न मुंहिंजो पीउ जहिड़ो हूंदो हो न, जॾहिं बि मुसाफ़िरी तां मोटींदो हो न, त सभु कंहिं लाइ विलायत जूं सुखड़ियूं पाखड़ियूं तां पंहिंजे सभिनी लाइ आणींदो। मुंहिंजे लाइ बि आणींदो। मूंसां मां नंढो जो हुउसि त बाबे जो मूंसां मिड़ई कुर्ब घणो हूंदो। पोइ चई हाणे मूंखे त उहा ख़बर कान हूंदी, तोहफ़ा हूंदा, सुखड़ियूं हूंदियूं, मां वरी उहे खपाईंदो हुउमि। खपाए जेके पैसा मिलंदा रखंदो वेंदो। सो मूं वटि ॼण उन बाबे वारनि सुखड़ियुनि मां जेके मां खपायूं उहे ॼण मूं वटि पैसा पिया। उहे मूं वटि पैसा पिया। बाबे मूंखे हिकिड़ी बानी बि ॾिनी। अॻ में माण्हू वीचारा खपंदा हुआ, चई बानी माना मुंहिंजे हवाले ई। ऐं घोड़ो बि हुयो मूंखे, कुझु पैसा हुया, बानी हुई, घोड़ो हुयो। चई भाइरनि जो मूंखे चयो त मां छा कयो, आहे बानी बि विकियमि, घोड़ो बि विकियमि। उन मां जेके 2-3 रुपया मिलिया, ॿिया जेके वरी मूं वटि पंहिंजा पैसा हुया, मां वञी उते ई शहर में हिकिड़ी जाइ वरिती। मां हाणे हुते जाइ में पियो रहां। ही जेको कुतो ॾिसो था न साईं, ही कुतो जंहिं ते तव्हां ॾमिरिजी हर को मूंखे थो चए त तूं कुते जी एॾी इज़त थो करी, साईं कुतो बि मूंसां गॾिजी हुन नई घर में आयो। ही कुतो जेको आहे, इहो कुतो बि मूंसां उन नई घर में आयो। कुझु पैसा मूं वटि बचा, मां छा कयो, जो उन पैसनि मां वरितो हिकिड़ो दुकान वठी मां कपिड़े जो धंधो शुरू कयो। पंहिंजी क़िस्मत ते राज़ी रहियुसि। भाइरनि त साईं मूंसां बेमरवती कई हुई, पर रब रहमान आहे, बाज़ारो आहे। साईं रब जी कुदरत, महिनत मां कई पंहिंजी सचाईअ सां। 3 सालनि में ताईं मुंहिंजो दुकानु कामयाबी सां हलंदो रहियो। 3 साल मुंहिंजो दुकानु बाक़ाइदे कामयाबी सां हलंदो। मुंहिंजो धंधो भलो थी वियो। ईअं सम्झो त बाज़ार में मां ॼण दुकानदारीअ जे हिसाब सां मुंहिंजो हिकिड़ो नालो थी वियो। साईं एतिरे क़दुरु मां मशहूरु थी वियुसि जो उतां जो जेको बादशाह हुयो, माना सरकारी जेको सामान हूंदो हो, उहो बि मुंहिंजे दुकान तां वेंदो। माना अहिड़ियूं मां भलियूं शयूं रखंदो हुउमि दुकान ते। मूंखे सुठो नफ़ो थिए पियो। रब जो शुक्र, मां ॾाढो पंहिंजो आसूदो वक़्तु पियो गुज़ारे।
हमेशह रब जा शुक्र पे कयमि। साईं हिकिड़े ॾींहुं जुमे जो ॾींहुं हुजे, मां वेठो हुजां पंहिंजे घर, मां पंहिंजे घर वेठो हुजां त मुंहिंजो हिकिड़ो नौकर हुयो, उनखे मां सामान सौदे जे लाइ मोकिलियो हो बाज़ार। मां घर वेठो हुजां, सो ॾिसां त उहो अचे थो पियो, रोंदो थो पियो अचे, उहो मुंहिंजो नौकर। मां चयोमांसि भाउ रोई छो थो, छा थी? हिन चयो त साईं तव्हांखे कहिड़ी ख़बर, तव्हां त मज़े में वेठा आहियो, पर अथव को ख़ुदा जो ड्रिज त क़यामत में रब खे कहिड़ो जवाबु ॾींदव? तव्हां त साईं मज़नि सां वेठा आहियो। इहो रोंदो आहियो। मां पुछियोमांसि बस छो थो रोई? चईं साईं तव्हांखे शाबस आहे, तव्हां त केॾो मज़नि सां वेठा आहियो, पर इहो बि सोचियो त नेठि मरणो बि अथव, रब खे कहिड़ो जवाबु ॾींदव? मां चयोमांसि बकी छा थो, चवीं छा थो? त चई त हुन नौकर मूंखे चयो त साईं कावड़ न कयो। मां ॾिठो त तव्हांजे भाइरनि खे हिकिड़ो यहूदी बाज़ार जे चौंक में चौखंबो ॿधी चंबुकनि सां मारे पियो, तव्हांजे ॿिन्ही भाइरनि खे। सो मां जो ॾिठो हुननि खे पियो यहूदी मारे पियो, ॿधी चइनी तव्हांजे ॿिन्ही भाइरनि खे चंबुकनि सां पियो हुते चौंक ते वेठो पियो मारे, शहर जे चौंक ते। हो दाहूं पिया कनि, रड़ियूं पिया कनि, हो मारेनि पियो। सो मां इन लाइ थो तव्हांखे चवां त तव्हां त साईं बेफ़िक्र वेठा आहियो मज़े सां, हू बि त तव्हांजा भाइर आहिनि। शहर वारनि खे त ख़बर आहे माण्हू छा चवंदा। मां तॾहिं थो चवां त भाइर अथई, रब खे कहिड़ो जवाबु ॾींदे, हेॾी मिल्कियत हूंदे। ॼण हो त नओं करो, हुनखे त इन किसनि जी ख़बर कान ई न त को असां गॾु रहंदा हुआसीं, मां पंहिंजो हिसो बि न वरितो हो या कीअं। पर चई हिन जो न मूंखे नौकर इहो चयो, मूंखे थियो त न भिड़ा मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि। चई मां छा, जीअं हिन ॻाल्हि इहा कई, मां चौपल बि कान पाती, मां चौपल बि कान पाती, पहिरियों गाड़ो वठी भॻुसि बाज़ार में। मां बाने खे चयो त 1000 रुपया पाण सां खयूं अचु, माना पैसा खयूं आहे पाण सां। बाने खे चयो, उहो जेको नौकर हुयो पंहिंजो, उनखे चयुमि त पाण सां गॾु पैसा खयूं। साईं मां तकिड़ो वियुसि बाज़ार में, हुन चयो त चौंक ते इहो पियो मज़ो थिए, जीअं जो अचां उते त जीअं ग़ुलाम मूंखे चयो हो बराबरि ॻाल्हि उहा साॻी, चंबुक जो फड़को लॻो पियो आहे। हो दाऊं पिया था कनि, माण्हू तमाशो लॻो पिया, माण्हू पिया था ॾिसनि। मां तकिड़ो वियुसि, माण्हुनि खे परते करे मां हुन यहूदी खे चयो त बी सब्र कर। मां यहूदी खे चयो त भणा जुमे जो ॾींहुं आहे, अलाह जो त ख़ौफ़ कर, छो थो हिननि वीचारनि खे मारी? तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो अथनि? सरेआम पियो थो हिननि खे कुटे, न कानून जो ड्रिज अथई, न ख़ुदा जो ड्रिज अथई। की मां जो हुनखे चयो यहूदी खे इहो, त यहूदी मूंखे चयो त जेदा तोखे थो न हिननि ते क्यास अचई, रहम थो अचे, या हिन लाइ केरु तोखे जे न हिननि ते रहम थो अचे त भला तूं ई खणी हिननि जो कर्ज़ु ॾे मूंखे। तोखे जे हिननि ते एॾो क्यास थो अचई त मुंहिंजा पैसा अथनि, मूंखे तूं पैसा ॾे। मां चयोमांसि जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मूंखे लिखत ॾेखार त तुंहिंजो छा अथसि, लिखत ॾेखार, तुंहिंजो तोखां छा वरितो अथनि, कहिड़ो कर्ज़ु अथई। यहूदी चयो त मां जेका हिननि सां लिखत कई न, मां उहा काज़ी वटि जमा कराए आयो। एतिरे में मां नौकर खे जो चयो हो, सम्झी वियुसि त को त मसइलो हूंदुनि, त नौकर खे चयो त पैसा खणी अचिजांइ। नौकर बि सही पैसा खणी अची उते पिया था। मां यहूदी खे 1000 रुपया ॻणे ॾिना। हुन चयो त हेतिरा पैसा आहिनि। मां चई मां उहे पैसा हुनखे यहूदी, ऐं मां ॿिन्ही भाइरनि खे छॾाए, मां पाण सां गॾु वठी आयुमि। साईं उन वक़्तु हिननि जी हालत कहिड़ी हुई, रब न कंहिंखे इहा ॾेखारे। बुतो गाड़ो उन बुख में पियो आहे, भाइर हुया, मूंसां त वॾी हिननि बेमरवती कई हुई, पर पोइ बि चईंदा भाइर हुया, ॾुख ॾाढो थियो। मां हिननि खे घर पंहिंजी वठी आयुमि। घर अची मां हिननि खे नौकरनि खे चयो त हिनखे वेंजारियो मुंहिंजे भाइरनि खे। न मां कपिड़ा हिननि खे पारायो, कपिड़ा दपड़ा पाराए मां नौकरनि खे चयो हाणे हिननि खे मानी खाराए। साईं हीअ जेका ॻाल्हि मां कयां थो पियो न, साम्हूं वेठा अथव, ॿुधनि था पिया।
साम्हूं वेठा अथव, मां इन में का हिकिड़ी ॻाल्हि ग़लति कई हुजे तव्हां पुछो, मां कूड़ो। साईं मां हिननि खे इहा बि मयार न ॾिनी त तव्हां बाबे जी मिल्कियत जेका हुई, हेॾी बाबे जी मिल्कियत हुई, उहा तव्हां काॾे कई? मां जे पुछंदो मान लॼी थींदा, वरी बि ॿाहिरि आहिनि। मां जे पुछंदो मान त लॼी थींदा, ॿाहिरि आहिनि। मां इहा ॻाल्हि ई हिननि सां न चोरी, यादि ई कोन ॼारायो मान, इहो बि कोन पुछियो मान त तव्हां ॾे यहूदीअ जा पैसा छाजा हुया, मतां मुंहिंजा ॿाहिरि लॼी अचनि। साईं मुंहिंजा ॿाहिरि मूं वटि रहनि पिया। कुझु ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे भाइरनि खे चयो त हाणे तव्हांखे कंहिं मुसाफ़िरी ते वञणु खपे, सौदागरी वारे हिसाब में। मां जो हिननि खे चयो त हे ॿुधी हिननि खणी चुप कई। मां सम्झो त राज़ी आहिनि, माना वरंदी मूंखे न। मां संदन इरादे सम्झुमि त हे वेंदा। मां सफ़र जो बंदोबस्तु करे हिकिड़ो काफ़िलो बुखारा शहर ॾांहुं पे वियो, उन सां गॾु हिननि खे मां उमाणे 20,000 जो। साईं मां हिननि खे सामान बि वठी ॾिनो, भाइरनि खे। सौदागर जो हुयासीं, असांखां त किरत इहा पई थिए न। मां चयोमांसि हाणे भला मां सामान वठी थो ॾियांव, काफ़िलो वञे थो, तव्हां वञो, वञी वापारु कयो। मां साईं 20,000 जो पंहिंजे भाइरनि खे सामान वठी, हिकिड़ो वॾो काफ़िलो वञे पियो, उन काफ़िले सां गॾु हिननि भाइरनि खे रवानो। साईं साल गुज़री वियो, का ख़बर त्यार मूंखे न पई। आख़िर साईं उहो काफ़िलो मोटी आयो, जेके उतां जा असांजे शहर जा वापारी हुया, उहे पंहिंजा सौदा सामान मिसाल वापार वड़ा करे मोटी आया। उहे जो मोटिया, मूंखे भाइरनि जो इंतज़ारु हो, मुंहिंजा भाइर हिननि सां गॾु कोन। मां पुछा कई मान त यार मां तव्हांजा पंहिंजा भाइर तव्हां सां गॾु मोकिलिया, उहे बि तव्हां सां गॾु वापार ते हलिया, भला उहे काॾे विया, उहे छो कोन आया? हिकिड़े मूंखे उन्हनि मां ॿुधायो त दादा उहे जॾहिं तुंहिंजा ॿई भाइर उते बुखारे पिया था, वापार लाइ जेको वञूं पिया बुखारे शहर, उते बुखारा में जॾहिं पिया था त हिकिड़े त तुंहिंजे भाउ छा कयो, जो जेके पैसा हुयसि जुआ में खपाए छॾे। जुआ में खपाए छॾे। हाणे जुआ खानो अञा बि माना ईअं सम्झो उन्हनि जा पैसा अचसि, उन्हनि जो कर्ज़ी थियो। सो हाणे उहो जेको जुआ खानो आहे, जिते जुआ हलंदी आहे, उते उन्हनि ॿुहारीअ ते बीहारियो अथसि, जो ॿुहारी ॾींदो आहे, कर्ज़ में उते ॿुहारी पियो थो ॾे जुआ खाने में। जॾहिं जुआरी ईंदा आहिनि त उन्हनि जी टहल टकोर कंदो आहे, पोइ जेको ॾह को जुआरी खटींदो आहे त हिनखे कुझु ॾींदो आहे। ईअं पियो थो पंहिंजो पेट पाले। ॿियो वरी तो वारो जेको भाउ आहे, सो उते कंहिं ते आशिक़ु थी पियो, जेको बि ज़र मिल्कियत हुयसि सो उनजे पुठियां लटाए छॾियईं, माना उहो बि कंगाल लॻो पियो। मां असांजो हिन हमरा इहा ॻाल्हि कई, मूंखे ॾाढो अजब बि लॻो, ॾुख बि थियो, पर वरी ॻणती बि थी। यार भाइर आहिनि, कहिड़े हिन महिल ॾुखे हाल में। मां इहा ॻाल्हि जो ॿुधी, मूंखे सॼी राति भाइरनि जे करे मूंखे निंड न आई। केरु छॾाईंदुनि? हिते त हुया, मूंखे ख़बर पई त छॾायो मान, उते हिननि खे केरु तां आज़ादु कराईंदो? चई मूंखे मज़ो न आयो। सुबुह जो उथंदे ई मां सफ़र जी तयारी कई, ओॾे बुखारे रवानो थी। हुन मूंखे निशान पता ॾिना वापारीअ, जेके हिननि सां गॾु विया, वञी मां भाइरनि खे उते ॻोल्हे लथो, उतां हुननि खे वठी उते मुसाफ़िर खानो जेको हुयो उते आयुसि। उते विंजारे सिंजारे हिननि खे नई पोशाक ढकाइनि। वरी बि मां इहो ख़्यालु कयो त मां हिननि खे तानो न ॾींदुसि, भाइर हिन लॼी थींदा, मां हिननि खे तानो न ॾींदुसि। त चवनि त भला मां तव्हांखे पैसा ॾिना, तव्हां उन जो त कोन कयो, तव्हां वरी वञी उॾाया, हीअं कया, हीअं। मूंखे इहो थियो लॼी थींदा, मां ईअं सम्झो आहे ॻाल्हि विसारे वेठुसि। मां साईं वरी छा कयो, जो उतां नओं सामान वरितुमि। मां वरी नओं सामान वरितो, हिननि खे चयमि त हाणे चङो ईअं आहे त तव्हां मूंसां गॾिजी पंहिंजे मुल्क हलो। साईं मां ईअं हिननि खे सामान वरितुमि, हिननि ॿिन्ही भाइरनि खे वठी पंहिंजे मुल्क रवानो थियो।
साईं जॾहिं असां पंहिंजे शहर जे वेझो आयासीं, नीशापुर शहर जे वेझो आयासीं, बाक़ी ईअं सम्झो शहर वञी हिकिड़े ॾींहं जो पंधु हो। मां हिननि खे चयो त मां हुते हिकिड़ो ॻोठु हुयो, मां हिननि खे हुते ॻोठ में छॾे मां हिननि खे चयो त तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां अचो, मतां मां तव्हांखे वठी हलां त यार माण्हू सम्झनि त ॿाहिरनि खे छॾाइण वियो, छो जो उतां जे माण्हुनि खे इहा ख़बर पई आहे त भाई हिन जा ॿाहिरि कंगाल थी विया, उते बुछड़ा पिया था अचनि। सो यार मां नथो चाहियां त माण्हू तव्हां ते खिलनि। हीउ सामान बि वठी ॾिनो अथमांव त तव्हां इहो सामान बि खयूं अचो, मां अॻई थो हलां, तव्हां पोइ अचो। जीअं माण्हू इहो ई सम्झनि त भाउ वापार ते विया हुआ, वापार करे वरी उतां वरी नओं सामान वठी खपाइण आया आहिनि, माना तव्हां ते लानताणो न अचे। मां हुते हिकिड़े ॻोठ में हिननि खे छॾे मां चयो माना हाणे हिकिड़े ॾींहं जो पंधु आहे, मां वञा थो, तव्हां सुभाणे तव्हां निकिरजो अची ॻोठ पाए। जीअं माण्हू ईअं न सम्झनि त हिननि खे मां वठी आयो आहियां, मां तव्हां छॾाए आयो आहियां, छो जो सभिनी खे ख़बर ई तो ते फाथल। साईं 2 ॾींहं गुज़रिया, 2 ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे नौकरनि खे चयो त भाई हिते बाज़ार में हुलायो त मुंहिंजा जेके 2 भाइर वापार ते विया हुआ, मुंहिंजा भाइर जेके वापार ते विया हुआ, सो उहे सफ़र तां मोटी आया, सुभाणे हिते पहुचंदा, असां उन्हनि जो इस्तक़बाल कंदासीं। माना जीअं शहर जे माण्हुनि खे बि ख़बर पए। साईं सुबुह जो जीअं उथी चयमि त वञा होॾे, त उहो ॻोठु जिथे मां भाइरनि खे छॾे आयुसि, उन ॻोठ जो हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो, रड़ियूं करणु लॻो, मूंखे जो ॾिठे रड़ियूं करणु लॻो। अदा छा थियो अथई? यार तुंहिंजे भाइरनि जे करे मुंहिंजो घरु लुटिजी वियो, तुंहिंजे भाइरनि जे करे मुंहिंजो घरु लुटिजी वियो। राति जो ओचितो ईअं फोरू अची विया, जेको हिननि जो माल हो माल त खयनि, पर मुंहिंजे घर जेको ग़रीबाणो सरीबाणो सामान हुयो उहो बि खणी विया। यार अलाए छा आहे मुंहिंजे भाइरनि जे नसीब में, ॾाढो ॾुख थियो। पर वरी बि वियुसि उते ॻोठु, वञी भाइरनि खे पाण सां वठी आयुसि, पाण सां वठी आयुसि। अदा का ॻाल्हि न आहे, भला जे थी वियो त का ॻाल्हि न आहे, अलाह वॾो आहे, अलाह वॾो आहे, का ॻाल्हि न आहे। मां भाइरनि खे पाण सां वठी आयुसि, घर पहुता, माण्हुनि जो हिननि जो ॿुधो त आया आहिनि, माण्हू हिननि सां मिलण पिया अचनि, पर ही शर्म खां ॿाहिरि निकिरनि ई न। हिननि खे खुखे पई, हे शर्म खां ॿाहिरि निकिरनि ई कोन। साईं आख़िर 3 महीना गुज़री विया, 3 महीना गुज़री विया, हे ॿाहिरि निकिरनि ई कोन। दिलि में चयमि त केतिरा ॾींहं ईअं माठ कयूं वेठा खाईंदा, भला हाणे हीअं थो कयां, पाण सां गॾु थो हिननि खे मुसाफ़िरी ते वठी वञा, भला पंहिंजे मुंहं सां नथा करे सघनि, भला पाण सां गॾु वठी थो वञा। साईं मां भाइरनि सां इहा ॻाल्हि कई त दादा भला हाणे हीअं थो कयां, तव्हां मूंसां गॾु हलो। अॻे वांगुरु वरी बि खणी चुप कयो, वरंदी मूंखे कान्हनि। मां इहो ई सम्झो त नौकर कोन था कनि, माना राज़ी आहिनि। सौदागरीअ जो सामान वरितुमि, बंदोबस्तु करे मां हिननि खे पाण सां खयूं, माल चाढ़ियोसीं ॿेड़ीअ ते त भाई असांजो सामान खणो। माल जो पिया चाढ़ियूं त ही साईं कुतो जेको आहे, हे कुतो जागी पियो, सुतो पियो, कुतो जागी पियो। माल चाढ़ियोसीं ॿेड़ीअ ते, हे कुतो जागी पियो, कुतो अची पहुतो, पर ॿेड़ी असांजी किनारे खां अॻिते टपी वई, नूस नूस कंदो कुतो बि अची ते पहुतो, पर ॿेड़ी जेका हुई, ॿेड़ी कपर खां अॻिते टपी वई। तो कुतो वीचारो ॾाढो परेशान थियो, असांजे वेठो पियो निहारे, भौंके पियो। मूंखे बि थियो, ॾिसां पियो कुते खे त कुतो असांखे निहारे पियो वेठो, ऐं माना हिकिड़ो वेचारो थी ॼण कुतो पियो निहारे। साईं अञा जो ॾिसां त कुते छा कयो, जो पाणीअ में खणी टपो ॾिनई, इन कुते खणी पाणीअ में टपो ॾिनो, टपो ॾेई ऐं जिॾे ॿेड़ी पई हले तरणु लॻो।
साईं मां जो ॾिठो, मां हिकु ॿेड़ी वारे हिकिड़े खे चयो त वञ ऐं हिन कुते खे खणी आ। इहो कुतो पाणीअ में अचे, इहो असां ॾे पियो थो अचे, मुंहिंजो ई कुतो आहे, वञ हिन कुते खे खणी। चईं हो वियो सो कुते खे पकिड़े खणी आयो, अची ॿेड़ीअ में चाढ़ींसि, कुतो हाणे असां सां गॾु हुजे। साईं पूरो महीनो असां दरिया में उन पाणीअ ते सफ़र कयोसीं। साईं महीने खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो भाउ मुंहिंजी हिक बानीअ ते आशिक़ थी पियो। मुंहिंजो भाउ हिकिड़े ॾींहुं हिन वञी वॾे भाउ खे चयो त दादा ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे जो असां नंढे भाउ जा थोरा खणूं, हाणे का अहिड़ी सलाह ॾे जो असां इन थोरनि खां बची पियो। वॾे चयसि त यार ॻाल्हि भली कई थी, मां पाण ईअं पियो थो चवां सम्झां त पिणु वाॼाए पिया था, नंढे जा असां थोरा खणूं, बराबरि ॻाल्हि त भली कई थी, पोइ हाणे का अहिड़ी कयूं सलाह जो हिन मां जिंद छॾाए। नेठि साईं हिननि पाण में गॾिजी सलाह कई त मूंखे मारनि। हिननि पाण में सलाह कई त मुंहिंजे लाइ त हिनखे मारियो, सॼी मिल्कियत जेका थींदी आहे माना त पोइ हुन जा वारस असां। साईं हिननि पाण में कई आहे सलाह, मूंखे त ख़बर न रही, मां साॻो भाइरनि सां मिलां, साॻो भाइरनि सां उन हिसाब सां। हिकिड़े ॾींहुं साईं मां जीअं निंड पियो हुउसि, बानी पई मूंखे मथे खे मालिश करे। साईं इहो जेको विचों भाउ अथव न, इहो तकिड़ो तकिड़ो आयो मूं वटि, मूंखे अची निंड मां जाॻाए। मां पियो हुउसि निंड, हिन जो अची मूंखे जाॻायो, सॾ जो कईं त मां टप ॾेई उथियुसि। साईं हीउ जेको कुतो आहे न, इहो कुतो बि महिल मूं सां गॾु माना मुंहिंजे खट खां वेठो। साईं छा ॾिसां त वॾो जेको मुंहिंजो भाउ हुजे विचे अची मूंखे उथारियो, ॾिसां त वॾो भाउ ॿेड़ीअ जो जेको मोहरी थींदी आहे कुंड मुंड वारी, समुंड ॾे हुनजो कंधु कयूं वेठो आहे। मुंहिंजो भाउ उते ते चढ़ियो समुंड ॾे कंधु कयूं वेठो आहे, वेठो थो समुंड जो तमाशो ॾिसे, समुंड खे बि ॾिसे थो, मूंखे बि पियो थो ॾिसे। मां वञी चयोमांसि दादा ख़ैरु त आहे? मूंखे चई त अचे ॾिस त कीअं न हितां जा पखी ॾिस त कीअं टुबियूं हणी पिया था मोती कढनि, हे त ॾिस। मां ॾिठो, मूंखे त कुझु ॾिसण में कोन आहे, पर चयमि त न वॾो भाउ थो चए, मां कीअं चवांसि दादा न न न, मां वॾे भाउ जी ॻाल्हि खे कूड़ो कोन सम्झी। मां चयो भला थी सघे थो मूंखे मथां ॾिसण में न ईंदो हुजे। मां वरी हुनखे वेझो थी निवड़ी पियो पाणीअ ॾे निहारिया, समुंड ॾे। साईं मां जीअं अञा निवड़ियुसि त विचों भाउ मुंहिंजे पोयां हुजे, उन मूंखे खणी ज़ोर सां धिको ॾिनो। मां वञी साईं समुंड में किरियुसि। साईं साम्हूं वेठा अथव पुछो, साईं साम्हूं वेठा अथव पुछो। चई मां जीअं समुंड में किरियुसि त वठी पाण बचाइण लाइ मथे हथ खंए विया, हीअं हिननि खे ॾिसां त हे मिखिर करे रोअण लॻा, दाऊं करण लॻा। दाऊं करे जेके ॿेड़ियुनि वारा हुजनि उन्हनि खे चइनि दादा जल्दी अचो जल्दी अचो, असांजे भाउ खे कढो, पाणीअ में किरी पियो, असांजे भाउ खे कढो। साईं ॿेड़ी बि हले पई, ॿेड़ी नंढी त कान हुई, ॿेड़ी बि हले पई, ईअं ओचितो पाणीअ जी जो हिकिड़ी लहर आई उहा मूंखे परे धिके वई। गोता पे खाधमि, छोलियुनि में लुड़ंदो लुड़ंदो तरंदो, आख़िर थकिजी पियुसि, तरां बि पियो पर नेठि थकिजी पियो। रब खे बि यादि पियो कयां, का पनाह नज़र न पई अचे। बसि सम्झुमि त अॼु बसि ॼाण ॿुॾुसि, ॼाण ॿुॾुसि, बसि हे आख़िरी महिल आहे काम। बसि साईं ओचितो वञी मुंहिंजो कंहिं शइ ते हथु लॻो, माना थकल हुजां, साणो थियल हुजां, तरी तरी गोता खाई खाई बेसाहो, पर ईअं ओचितो वञी कंहिं शइ ते मुंहिंजो हथु लॻो। हथ जो लॻो त सुजाॻ थियुसि, सुर्त में पाण खे आणे ॾिसां त हे मुंहिंजो कुतो। ही वीचारो को मूंखे जीअं हिननि केरायो त कुतो वीचारो बि मुंहिंजे पोयां अची पाणीअ में पाण कुते टप ॾिनो। पोइ जीअं माना मां जिते लुड़ंदो पियो वञा कुतो बि ओॾे मुंहिंजे पोयां पिया आहे। साईं मूला ही कुतो वसीलो बणिजी वियो। रब साईं मूंखे माना ईअं सम्झ त मुंहिंजे हयातीअ जो खणी हिनखे वसीलो बणायो।
हाणे साईं कुतो ऐं मां ॿई हिक ॿिए जे मदद सां थकिजां पियो त वरी कुते ते हथ पियो रखां। तरंदे 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 नेठि वञी कंहिं कंधीअ लॻायसि। पर साईं मां एॾो थकल हुयुसि, ॿाहिरि निकिरण जी मूंखे ताक़त न हुई। किनारे ते बि पहुतुसि पर पाणीअ खां ॿाहिरि निकिरां मूंखे ताक़त न हुई। पर नेठि वॾनि ज़ोरनि सां जीअं तीअं पाण खे मां सुकीअ ते पहुचायो। सॼो ॾींहुं ऐं राति मां बेहोश पियो हुयुसि, बुख उञ ते, ऐं वरी जो पाणीअ में पाण पतोड़ियो, मौत जो बि मिसाल भ। सो चई त मतिलबु मां अहिड़ो थी वियुसि जो सॼो ॾींहुं ऐं राति मां उते बेहोश लॻो पियो। साईं ॿिए ॾींहं ते मूंखे कुते जे आवाज़ कन ते पियो सुजाॻी थी, होश आयो। होश में जो आयुसि रब जा शुकराना अदा कयमि। हेॾे होॾे ॾिठुमि, कुतो पाण सां गॾु बीठो हुजे, बाक़ी परे परे सम्झां पियो त हिकिड़ो शहर, पर हुयो परे, ॾिसण में उन जूं जायूं ॾिसण में पिया। हलण जी शइ मूं में ताक़त न आई। पर सोचियुमि त हाणे हिते वेहंदुमि त पोइ त मरी वेंदुमि। 2-3 विखूं खणा वरी साई खणा, 2-3 विखूं खणा वरी साई खणा, मस मस मां वञी को खनि पंधु कयो। राति मां उते जबल ते गुज़ारी। माना शहर ॾिसण में बचे पियो पर मां हली न पियो सघां। मां राति वरी जबल ते उते गुज़ारी। सुबुह जो वरी उथियुसि, आस्ते आस्ते नेठि अची उते शहर में पहुतो। शहर जे बाज़ार में अचां, मानियुनि वारनि जा हलवाइनि जा दुकान हुया। बुख बि ॾाढी लॻी हुई, पर साईं संभालिया त मूंखे त न पाई न पैसो, छा वठां। साईं हेॾो मां इज़त सां रहियो हुउसि, हेॾो वॾा वापार मुंहिंजा हूंदा हुआ, रब हेॾो ॾिनो हो, सो पिनण बि हार पिए सम्झनि त पिना की। दिलि खे तसली ॾिनमि त न, भली बुख बर में शल न वञे शान, पिनणो न आहे। पर नेठि इंसान जी बि सहप थींदी आहे। बेताक़तो थी नेठि मां किरी पियुसि। साईं मां जो किरी पियुसि त ओचितो ॾिठमि त 2 ईरानी हुजनि, भला कपिड़ा पातल हुजनि, हथ में हथ ॾेयूं, सामान खणाई पिया आया कोई ॿ ॼणा। मुंहांडनि मां ॾिठमि त माना मुंहिंजे मुल्क जा आहिनि, ईरान जा। मुंहांडनि मां सुञातमि त मुंहिंजे मुल्क जा आहिनि। ॾिठुमि, दिलि खे थोरी ख़ुशी थी त भला पंहिंजे मुल्क जा आहिनि। दिलि में सोचियुमि त हिननि खे न पंहिंजो मां दास्तान ॿुधाईंदुसि त ज़रूरु हिननि खे मूं ते कहल बि ईंदी, थी सघे थो मुंहिंजी मदद बि करे। साईं वेझो जो आया, जीअं जो चिताई ॾिसां न, छो जो बुख मूंखे करे छॾियो, नज़र ई कान पई पई। साईं सफ़ा जेॾीमहिल वेझो जो आया, ॾिसां त अड़े हे त मुंहिंजा भाइर आहिनि, मूं वारा भाइर। हिते वरी ख़ुशी थी, इहो ॾुख विसरी वियो त भाइरनि मूंखे धिको ॾिनो हो। भाइरनि खे ॾिठुमि, ख़ुशी थी वई। साईं मां रेड़ियूं पाए वञी हिननि जे पेरनि वटि उते पहुची, हिननि जा हथ ॿिन्ही जा पकिड़े मां हिननि जा हथ चुमिया, ॿिन्ही पंहिंजे भाइरनि जा। मां हिननि जा हथ चुमिया, मूंखे ॾिसंदे इहे वेठी रड़ियूं करणु लॻा, अड़े अड़े परे केरु 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 ईअं, मतिलबु माना नावाक़ुफ़ जीअं हुजनि। साईं हे जेको विचो भाउ अथव, इन त साईं मूंखे अहिड़ी चमाट हई जो मां वरी वञी फ़ाको करे किरी पियुसि। अॻ ई साणो लॻो पियो हुउसि, मूंखे चपाट जो हई त साईं मां वञी किरियुसि। मां वरी हिन जो चपाट हई त मां वरी रेड़ी पाए, हे जेको वॾो भाउ अथव साईं, मां वञी हिन जे पेरनि खे चुंबड़ियुसि, वॾे भाउ जे पेरनि खे, त मन भाउ आहे, भला इन खे हिन कई आहे, भला मन इहो मुंहिंजी मदद करे। पर साईं मां जीअं हिन जे पेरनि में किरियुसि, मां चयो मन इन खे थी। साईं हिन उल्टो छा कयो जो मूंखे लतूं ऐं मुकूं हणणु शुरू करे ॾिनी, वॾे। असुल हिननि खे मूं ते रहम न आयो। हाणे हे जो मूंसां विढ़नि पिया, बाज़ार हुई, माण्हू अची गॾु थिया, खोड़ हड़ाल हलोक माण्हू हूंदा आहिनि त विच में पइजी वेंदा आहिनि कंहिंजे में, कि माण्हू मूंखे छॾण लाइ चुंबड़िया, हुननि खे परे कनि, मूंखे छॾण लाइ चुंबड़िया।
मूंखे छॾाए हुननि ॿिन्ही खां पुछनि त दादा ॾियो त ख़बर हिन ग़रीब तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे भणा ईअं बेदर्जीअ सां ज़ुल्म सां पिया था हिननि सां ग़रीब सां विड़ो त मुंहिंजे साईं भाइरनि साईं साम्हूं बीठा अथव मुंहिंजे भाइरनि चयो त हीउ जेको हे हरामज़ादो असांजे भाउ जो नौकर आहे हीउ असांजे भाउ जो नौकर आहे हिन हरामीअ छा कयो आहे जो असांजे भाउ खे दरिया में धिको ॾेई उन जो माल मिल्कियत जेको आहे सभु खणी वियो आहे असां त हिनखे ॻोल्हियूं पिया असांखे अॼु हिते मिलियो मूंखां पुछण लॻा त ज़ालिम तो केॾो न ख़राबु कमु कयो आहे तूं असांजे बेगुनाह भाउ खे मारे आयो आहे केतिरियूं त हिन तोसां असांजे भाउ चङायूं कयूं भणा हिन त तोखे ईअं सम्झ पंहिंजी मिल्कियत जो मालिक करे छॾियो वाह जो तो चङाईअ जो हिनखे बदिलो ॾिनो आहे की माण्हुनि जे मुंहं ते मूंखे ईअं पिया चवनि वरी चई साईं मिकिर करे हुते रोअण लॻनि पंहिंजे भाउ जे वरी रोई वरी चई त बसि ईअं बीही वरी अची ॿई ॼणा मूंखे लतूं ऐं मुकूं हणण लॻा हाणे हिननि जो ॻाल्हि अहिड़ी कई त ॼण माण्हुनि जूं हमदर्दियूं बि मूंखां वरी हटी वई माण्हुनि खे बि ॼण मूं ते कावड़ पई अचे हा भणा बराबरि पोइ त हे हक़दार आहे न पादरनि जो पर जीअं रौशो जो यको हलियो पिए हिते अची शहर जो कोटवाल जीअं असां वटि हिन महिल पुलिस थींदी आहे शहर जो कोटवाल बि अची उतां उते टपियो उन जो ॾिठो उन हिननि खे चयो त भाउ छो था हिनखे मारियो हिन छा कयो जो मूंखे छॾाए उन कोटवाल मूंखे ॿांह खां वठी आयो सिधो काज़ी वटि उतां जो जेको काज़ी हुयो उन काज़ी वटि वठी आयो हिननि खे बि चई त तव्हां बि पोयां अचो कोटवाल चइनि तव्हां बि ॿई पोयां अचो साईं हे ॿई बि उते पहुता शहर जो उतां जो जेको हाकिम हुयो नंढो शहर हुयो शहर जो जेको उतां जो हाकिम हो उन खे वञी हिननि का रुश्वत ॾिनी पैसो त मुंहिंजो जाम हुन उन खे ॾेई उन खे पाण जहिड़ो करे पाण सां ॿधी ऐं मूं ते नाहक खून जो इल्ज़ाम उन जो केस हणाए मूं ते नाहक खून जो माना उनखे इहो चवनि त हे असांजे भाउ जो नौकर आहे असांजे भाउ खे मारे आयो हाकिम जेको उतां शहर जो हाकिम हुयो मूंखां जवाबु घुरे पर साईं मुंहिंजी हालति बुख ऐं उञ जे करे सफ़ा हीणी सफ़ा साणो थी वियोसि वेतर वरी जो साईं हिननि मूंखे मारियो मां सफ़ा लाचार मां ॻाल्हाए बि न पियो सघां मुंहिंजे चप बि कोन पिया चुरी सघां कंधु हेठि कई मां बीठो मां हिनखे का बि वरंदी न ॾिनी मां जो साईं हिनखे वरंदी न ॾिनी त जेको हाकिम हुयो उनखे पक थी त बराबरि खूनी आहे पंहिंजी सफ़ाई पेश नथो करे भला चवे न त न मां खून न कयो आहे हीउ चुप कई वेठो आहे माना मञे थो न त खूनी आहे बादशाह सलामत मां हिननि खे पैसा ॾेई यहूदी जे हथ खां छॾायो तव्हांखे मां ॿुधायो पर हिननि मुंहिंजे ई पैसनि सां मूंखे फांसीअ ते पिए चाढ़ियो मां पंहिंजा पैसा ॾेई हिननि खे उतां यहूदी खां छॾायो जेको यहूदी हिननि सां खे कुटे पियो पर हाणे त मुंहिंजा पैसा आहिनि मुंहिंजी दौलत आहिनि हाणे हिननि मुंहिंजी दौलत साईं मूंखे बि फांसीअ ते चाढ़ायो साईं आख़िर हाकिम फतवा ॾिनी मां जो ॻाल्हाए न पियो सघां हाकिम फतवा ॾिनी त भाउ ॻाल्हि इहा सही आहे हिनखे वठी वञी फांसीअ ते चाढ़ियो मूं लाइ फांसीअ जो हुकुम थी साईं सिपाहिनि खणी मूंखे पकड़ियो मूंखे झले वठी आया फांसी घाट वटि साईं जॾहिं उते जो वठी आया ॾिठो मुंहिंजो फांसीअ जो फंदो सफ़ा ईअं सम्झ जान में साह त हुयो ई कोन रहियोसि साह बि ॿियो हलियो हाणे साह त आसरो बि खयो साईं पर उते हिन कुते खां सवाइ ॿियो को बि मूं ते रोअण वारो कोन हो कुतो मूं सां गॾु ई गॾु विढ़नि पिया त बि कुतो ते बाज़ार में हो बादशाह वटि वठी आया त बि कुतो हुते फांसीअ ते वठी पिया वञनि त बि कुतो साईं कुते जी हीअ हालति ही अहिड़ी का रब हिनखे सम्झ ॾिनी जो जेके सिपाही मूंखे वठी आया न कुतो हिकु हिकु माण्हू जा पेर पियो चटे पियो माना ईअं सभु नड़ुनि खे मिंथू पियो करे कुतो पेर जो चटे त कुते खां किरब करे माण्हू हिनखे ईअं लत बि हणनि पथर बि हणनि को लकिड़ो बि हणे पर साईं हे केॾे वञी कोन पियो कुतो केॾे चुरे ई न पियो
उते जो उते। साईं मां काबे जे तरफ़ मुंहुं करे रब खे सुवाल पे कयो त मुंहिंजा रब, तुंहिंजे पाक ज़ात खां सवाइ ॿियो त को मुंहिंजो मददगार कोन्हे जो वेझो अचे। तूं ॼाणी थो मां बेगुनाह आहियां, मूं बेगुनाह खे केरु हिते छॾाईंदो? बसि हाणे तो में ई आसरो आहे, तूं बचाईंदी त बचंदुसि, बाक़ी हाणे ॿियो त को मुंहिंजो हिते वार वसीलो कोन्हे। भाइर पाण मुंहिंजी मिल्कियत उहा ॾेई मूंखे पिया था माराइनि, हिते केरु सुञाणे कोन जो मुंहिंजी शायदि ॾे। सो रब तूं ई ॼाणी थो मां बेगुनाह आहियां, जे तूं बचाईंदे त मां बचंदुसि। ईअं चवंदे मां सदे में किरी। रब जूं हिकमतूं आहिनि। उन शहर जे बादशाह जे पेट में अची सूर पियो। अमीर वज़ीर सभु अची गॾु थिया। हकीमनि इलाज शुरू करे ॾिनो, फ़ाइदो हिनखे कोन। फ़ाइदो जो कोन पियो, बादशाह जो ईअं सम्झ ॼण साह पियो वञे। अमीर वज़ीर सभु मुंहिंजी बीह रहिया। उते किन दरवेशनि सलाह ॾिनी त बाबा दवा सां गॾु दुआ बि थींदी आहे। सभ खां चङी दवा इहा अथव जो ग़रीबनि मिसकिननि खे कुझु ख़ैरियात कयो ऐं कुझु कैदियुनि खे आज़ादु कयो, छो जो दुआ में जल्दी असरु थींदो अथव, दवा खां दुआ में जल्दी असरु थींदो आहे। बादशाह खे जो अची सिर जी लॻी सो बाब ख़ैर ख़ैरियातूं बि शुरू थी वयूं। हा बा कैदियुनि खे बि आज़ादु कयो। बादशाह जा ख़ैर ख़्वाह हेॾे होॾे डोड़िया। हिकिड़ो अची उन मैदान में निकितो, गोड़ ॾिसी सम्झाई त बणा कंहिं ग़रीब खे फांसी पिया था ॾियनि, मूंखे त जीअं वठी आया फांसीअ जे लाइ। सोचियईं त उहो बि अची उते घोड़ो डोड़ाए पहुतो। सिपाहियुनि खे चईं त छा था कयो जे? बादशाह हुकुम कयो त हिनखे फांसीअ जी सज़ा आहे। चई बणा हेॾे नाज़ुक वक़्त में बादशाह जी हालत हीअ आहे, तव्हां पिया था ख़ुदा जी ख़लक़त खे मारियो। ईअं चई ऐं चई त हिनखे छॾाए छॾियो। चई मूंखे खणी सिपाहियुनि छॾियो। चई मुंहिंजे भाइर ईअं सम्झ को ताड़ में आहे, उन्हनि खे ख़बर पई, उहे वरी हाकिम वटि आया त हे बादशाह तोखे असां पैसा ॾिनासीं, तोखे पैसा ॾिनासीं, हे त वरी बि छुटी वियो, फांसीअ तां छुटी आयो। चई हाणे हुन त रिश्वत जो खाधी, सो हिन उन चवनि था हाणे हीअं की तव्हां दिलजाए कयो, मां हिनखे अहिड़े क़ैद में थो क़ाबू कयां जो पाण ई बुख उञ में मरी वेंदो ऐं कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। साईं वरी खणी मूंखे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार करे मूंखे नज़रबंदि कनि। उन शहर जे ॿाहिरां कोह पंध ते हिकिड़ो जबल हो। चवनि था त हज़रत सलेमान जे वक़्त में देवन ते उते हिकिड़ो खूह ठाहियो, देवन, पर उहो खूह एॾो वॾो हुयो, उनखे सॾींदा हुआ ज़िंदान सलेमानी। ज़िंदान जेल खे चइबो आहे, माना हज़रत सुलेमान जो जेल। उहो देवन खां हज़रत सुलेमान जेल ठहिरायो। पोइ जंहिंखे बि बादशाह जंहिं ते कावड़बो हो न त हुनखे उते क़ैद करे रखंदा हुआ। पोइ माना बुख उञ ते बराबरि वीचारो मरी वेंदो। साईं नेठि राति जो हे ॿई भाइर, हे मुंहिंजा ॿई भाइर साम्हूं वेठा अथव, हे ॿई भाइर ऐं उन हाकिम जो नौकर, ॿई भाइर बि उन सां गॾु हुजनि, मूंखे उन जबल ते वठी विया। साईं मूंखे उते जबल ते वठी विया। उन जबल ते उहो जेको खूह वांगुरु गार हुयो, वञी मूंखे उन में विधुनि, दिलजाए करे मोटिया। बादशाह सलामत कुतो उते बि मूंसां गॾु। जॾहिं मूंखे खूह में उछलायूं त हे वीचारो कुतो उते बि खूह ते वेही रहियो। मां अंदरि ऊंदहि में हेठि जो उछलाइनि बेहोश लॻो पियो हुजां। अलाए केतिरे टाइम खां पोइ आयुसि होश में, सम्झां पियो त मरी वियो आहियां। ऐं हे जो ऊंदहि लॻी पई, सम्झां पियो त मरी वियो आहियां, क़बर में आहे। साईं मां उते ॿिनि माण्हुनि जे ॻाल्हाइण जो आवाज़ु मुंहिंजे कन ते पियो, त के ॿ माण्हू पाण में ॻाल्हाइनि। मां ईअं सम्झो त चवंदा आहिनि त माण्हू मरंदो आहे त ॿ मलाइक ईंदा आहिनि, मुनकर नकीर, सुवाल पुछणु। सो मां बि साईं ईअं सम्झो त मां मरी वियो आहियां, हीअ क़बर में पियो आहियां, इहे मलाइक आया आहिनि मूंखां सुवाल करणु।
इते से मां नोड़ीअ जो सिरकाट ॿुधो, सिरकंदी आहे जीअं नोड़ी, ॼण कंहिं लड़काई। हैरान थी हेॾां होॾां हथ आयमि त हथनि खे मूंखे कंटा लॻा। वरी साईं घड़ी खां पोइ वात जो चबको ॿुधुमि, जीअं का शइ खाइबी आहे, केरु खाईंदो आहे, माण्हू खाए त आवाज़ु अचे, अहिड़ो माना मां आवाज़ु ॿुधो। मां हिते पाण खे सुरत में आणे सम्झुमि त जहिड़ो आहे। मां चयो ओ रब जा बानू केरु आयो, ख़ुदा जे वास्ते मूंखे त ॿुधायो। मां जो हिननि खे इहो चयो त खिलण जो आवाज़ु आयो, खिलिया। मूंखे चवनि त ही जेल, ही बंदी खानो हज़रत सुलेमान जो आहे, असां बि क़ैदी आहियूं, असां बि क़ैदी आहियूं। मूं पुछियुमि त भला मां जहिड़ो आहियां? मां जो चयोमांनि त वरी टहिक ॾेई खिलिया। खिली ऐं चवनि त अञा त जहिड़ो आहियां, पर नेठि त मरंदे। मां चयोमांनि छा था खाओ? जेको भला अथव, अड़े कुझु मूंखे बि त ॾियो त मां खावां। पर मूंखे ॾिनो कुझु कोन, पाण खाई पी सुम्ही पई। मां साईं बुख उञ खां ज़ारो ज़ार पे रुनसि, अंदरि जेल में खूह में पियो हां ऊंद है, ॿाहिरनि जूं ॻाल्हियूं पियूं यादि अचनि, पंहिंजा वक़्त पे यादि आया, रोआं बि पियो, रब खे बि पियो यादि कयां। त हाणे ॿियो त केरु बि कोन्हे को, रब खे बि यादि कयनि। बादशाह सलामत 7 ॾींहं बराबरि, 7 ॾींहं समुंड में तरियो हुउमि, 7 ॾींहं को मूंखे ॿेड़ी में उछलायुनि, मां 7 ॾींहं समुंड में तरियो हुउमि, कुतो मूंसां गॾु हो। ऐं एतिरा ई ॾींहं मां ॿाहिरनि जी बेमरबतीअ जे करे हिकु कणो बि मूंखे अन्न जो वात में न पियो। खोराक जी जाइ ते मूंखे मार पई मिली। नेठि मां वञी अहिड़े बंदी खाने में पियुसि जिथां छुटण जी उमेद कान हुई। कोई त माण्हू टपे को छॾाए, ओ ईअं जबल में हिकिड़ो गार हुयो, सो बि हेठि। नेठि ईअं सम्झुमि ॼण मूंखे सकरात जी लॻी आहे, हालत मुंहिंजी चई अहिड़ी थी वई। बाज़े साहु खणा पियो, बाज़े बेहोश थी पियो वञे, न अन्न न पाणी। पाणी बेहोश थी वञा, पाणी वरी होश में अचां, थोरो साहु खण। साईं कॾहिं कॾहिं अधु राति जो हिकिड़ो माण्हू ईंदो हो, रुमाल में मानियूं ॿधल ऐं पाणीअ जो लोटो नोड़ीअ में हेठि लड़काए सॾु कंदो हो। पोइ इहे ॿई माण्हू जेके न मूंसां गॾु क़ैद में हा, उहे हुन खां उहे वठंदा ऐं खाईंदा। उहे पाण खाईंदा, मूंखे कोन ॾींदा। पर माना ईंदो ॿाहिरां माण्हू हो, उहो हुतां अची नोड़ी में लड़काईंदो हो, सॾु कंदो हो, पोइ हे ॿई वठंदा हुआ, हे पाण खाईंदा हुआ, मूंखे कोन। मां त घुरंदो बि हुअमि, पर मूंखे ॾींदा कोन। जे मुंहिंजो कुतो हुते खूह ते वेठो हूंदो, मुंहिंजो कुतो इहो पियो कमु ॾिसंदो। आख़िर साईं इहो रोज़ जो कमु ॾिसी मुंहिंजे कुते अकुल पंहिंजो हलायो त जीअं ही शख़्स मानी पाणी खूह में लड़काए थो, तीअं कुतो बि कुते पंहिंजे सम्झ मूजिबि कुते पंहिंजो सम्झ हलाई त मां बि ईअं जेकर कयां त मुंहिंजी हयाती बची। साईं कुतो जो इहो ॾिसंदो हो, कुते खे रब पंहिंजी समक ॾिनी, कुतो इहो ख़्यालु करे कुतो वियो शहर में, शहर वेझो कुतो वियो शहर में। साईं हुते मानी वारे जो दुकानु, नानवाई जे दुकान ते केतिरा ई नान हुते तयारु थिया पिया, टपो ॾेई, ऐं कुते जी आदत हूंदी आहे, उतां हिकिड़ो नान खई, नान जो खईं त हुन नानवाई ॾिठो, पोयां लॻुसि, ही वठी भॻो, ही पोयां कुतो भॼ भॼां। आख़िर हुननि पचर छॾियसि, कुते नान कोन छॾियो। शहर जा कुता उन्हनि जो ॾिठुसि त खईं थो वञे, शहर जा कुता बि हिन जे पोयां लॻा, पर साईं हो हुन सां विढ़ंदो पाण बचाईंदो, अची नेठि खूह जे मथां, खूह जे मथां पहुतो, उतां नान हेठि उछलाए, नान हेठि उछलाई ऐं भौंकण लॻो। मां कुते जी भौंक बि ॾिठी ऐं ॾिठमि त का शइ हेठि किरी, ॾिसां त नान पियो आहे, कुतो भौंकियो, मां सम्झी वियुसि त इहो कुतो नान खणी आयो आहे। साईं मां उहो नान खणी वियुमि।
साईं वरी मुंहिंजे कुते खे रब समक ॾिनी, पाणी बि कोन हो न, गार हुयो, सुकल हुयो खूह पुराणो हज़रत सुलेमान जे दौर जो। रब समक ॾिनसि त निठ पाणी बि खपेसि। कुतो हो नान उते फिटी करे चई मां नान खाइण लॻुसि, कुतो पाणी जी ॻोल्हा में। को ॻोठड़ो हुजे उते हिकिड़ी पोड़ीअ जो घर हो, दिलाए मट पाणी जा भरिया पिया, ॿुढड़ी पे चरखो कतियो, कुतो कौरे जे वेझो आयो ऐं उन लोटे खे खईं, लोटे में चक विधई, पोड़ी हकल ॾिनसि, लोटो हिन जे वात मां किरी पियो, कुते जी वात मां लोटो किरी पियो। लोटो जीअं जो किरियो त वञी मट जे मथां पियो, जंहिंजे करे मट भॼी पियो ऐं पाणी वही हलियो। एतिरी तकलीफ़ ऐं मुशक़त खां पोइ उन ॿुढड़ीअ खे चोले खां छिकींदो 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 उहो उन गार जे मुंहं वटि वठी आयो, उन पोड़ीअ खे। उन छा कयो जो डोल खे नोड़ी बदल डोल उन खे खूह जे मुंहं खां हिन हेठि लटकायो, मां हो डोल झले मानी खाई, पाणी जा 2-3 ढुक पीता, पेट जे कुते खे राज़ी कयमि, रब जा शुक्र अंदमि, हिकिड़ी कुंड में वेही रहियसि, रब जी पियो कुदरत ॾिसां, सोचां पियो त अलाए मूंसां छा थींदो। साईं ही वीचारो बेज़बान जानवर उन रस्ते मानी बाणींदो हो ऐं उन ॿुढड़ीअ जे रस्ते सां पाणी बि मूंखे पहुचाईंदो। साईं रोज़ जो न कुतो तां मानी खणी ईंदो हो, त नानवाई सम्झी वियो त भणा को कुतो बुखियो आहे वीचारो जो अची थो मानीअ में चकु हणे। रोज़ इंसान आहे, हुनखे बि को रहम पइजी वियो, सम्झई त को भणा मता हिन में को राज़ हुजे। सो जेॾी महिल हाणे नानवाई कुते खे ॾिसंदो हो त पाण मुरादो हुनखे मानी उछलाए ॾींदो, ऐं उहा ॿुढड़ी ज़ाल जे वक़्त सिर मूं वटि पाणी न पहुचाईंदी त कुतो हुनजे घर वञी मट ऐं दिला भञी छॾींदो, उन करे उहा लाचार रोज़ मूंखे पाणी पहुचाईंदी। साईं हाणे रब जो शुक्र आहे मूंखे रोज़ मानी ऐं पाणी मिले थो, ऐं कुतो इहो करे पोइ सॼो ॾींहुं सॼी राति उन क़ैदखाने जे मुंहं ते माना खूह जे मुंहं ते ईअं नौकर वांगुरु वेठो हूंदो। साईं अहिड़ी रीति मूंखे 6 महीना गुज़री विया। बादशाह सलामत तव्हां ख़्यालु करे ॾिसो त माण्हू अहिड़ी ऊंदाहीअ में राति ॾींहं कीअं गुज़ारींदो हूंदो, कलाक 2 ॾींहं राति ऊंदहि, ॾींहं राति ऊंदहि, 6 महीना साईं मां गुज़ारिया। हिन जहान जी हवा ईअं सम्झ त लॻे ई कान, कहिड़ो उन माण्हू जो हाल हूंदो। साईं बसि वञी ईअं सम्झो त रुगो मुंहिंजी खल ऐं हॾा वञी बुत में बचिया। मानी मिले पई, पाणी मिले पियो, पर साईं इहा बि का ज़िंदगी आहे, ईअं सम्झो हयाती बि मुंहिंजे लाइ ॼण ज़हर बणिजी वई। दिलि में रब खे पियो बाॾायां त ओ मुंहिंजा रब, अहिड़े जीअण खां जे मुंहिंजा ॾींहं खुटाई त चङो, हीअ बि का ज़िंदगी आहे, अहिड़नि अज़ाबनि खां त मां बची पवां। हीअ बि कहिड़ो जेरो आहे, जेरो आहे ॼण मोन जहिड़ो। साईं हिकिड़ीअ राति जो ही 2 कैदी जेके मूंसां गॾु रहंदा उहे निंड सुता पिया हुजनि, पर मूंखे पंहिंजे सूरनि जी यादगिरी पई, मूंखे निंड न पई अचे। पियो रुनम रब जे दरगाह में तौबा पियो कयुमि, गीसियूं पियो कयुमि, भणा कोण ॼाणाई में मथां गुनाह थियो हुजे, तौबा पियो कयुमि, निंड न पई आई, हू सुता पिया हुजनि। साईं ईअं कंदे कंदे पोइ राति जो छा थो ॾिसां त हिकिड़ी रस्सी रब जे महिरबानी सां उन खूह जे मुंहं खां लड़कंदी हेठि पई थी अचे, ॾिठमि त रस्सी पई थी हेठि लड़के, मथे जो ॾिसां माण्हूअ जो मूंखे आवाज़ आयो, कनाया जो त हुन चयो त ओ निभागा हिन नोड़ीअ खे पकड़ ऐं इन जी मदद सां मथे चढ़ी। साईं मूं वरी बि पंहिंजे दिलि में इहो सम्झो त मुंहिंजा भाइर हूंदा रहम पियो हूंदो,
मूंखे पाण कढण आया, छॾे विया। मां इहो ई पियो चवां त ॿियो मूंखे केरु छॾाईंदो, या छॾाईंदी रब जी ज़ात, या न त सभु पंहिंजे अबे जा पुट आहिनि, भाइर आहिनि, भला कीअं बि आहिनि, पोइ बि भाइर आहिनि, सम्झां पियो त मुंहिंजा भाइर हूंदा, उहे मूंखे कढण आया। ॾाढी ख़ुशी थी त भला भाइरनि खे मूं ते क़यास आयो आहे। मां ख़ुशीअ सां उहा नोड़ी ॿधमि चेल सां। हुन मूंखे मथे माण्हू छिकियो, छिके छिके ज़ोर सां वीचारे मूंखे ॿाहिरि कढो। ॿाहिरि निकितुसि त ॿाहिरि वेठल कुते बि पुठि वरितमि, पर जंहिं मूंखे ॿाहिरि कढियो तंहिंखे ओॾी महिल ऊंदा ई राति हुई, मां सुञाणे न सघियुसि। राति पोइ माना असुर जो टाइम हुयो, मां हुनखे सुञाणे न सघियुसि त केरु। ॿाहिरि जीअं मूं हुनखे हुन कढियो, मूंखे चई त हाणे अचु, बीहण जो मौक़ो न आहे, बीहण जो मौक़ो न आहे, अचु। साईं मूंखे त का सघ ई कान हुई जान में, न हलण जी न चुरण जी, पर हुन जो चयो साह जी बि अची लॻी। सो आख़िर जीअं तीअं धिका खाई किरंदो किरंदो नेठि अॻिते हलियुसि। थोरो अॻिते हलियुसि, ॾिसां त घोड़ा संजा बीठा आहिनि, ॿ घोड़ा। थोरो चई चङो आयुसि पंधु करे, ॾिसां त ॿ घोड़ा बीठा आहिनि, पर सामान सां संजा। हे जंहिं माण्हू मूंखे कढियो, जंहिंसां मां गॾु अचां पियो, ॿ घोड़ा जो संजा बीठा, पाण हिकिड़े घोड़े ते चढ़ियो, लांग वराए चढ़ियो, ॿिए ते वरी मूंखे बि घोड़े ते चढ़ियो। घोड़ा हलिया, अॻिते वधियासीं। साईं हलंदे हलंदे हिकिड़े दरिया जे किनारे ते असांखे हिते अची सुबुह थियो। माना जंहिं शहर में मां सज़ाई आई, माना ईअं सम्झो उन शहर खां असां अटकल 10-12 कोह परे निकिरी आया हुआसीं। हाणे सोझरो जो थियो त मां हुन ॾे ॾिठो, केरु आहे? पहिरियों त इहो पियो सम्झां त ॿाहिरि हूंदा। मां हिन ॾे ॾिठो जो, ॾिठुमि त मूंखे लॻो त हे मूंखे कावड़ मां पियो थो निहारे, कावड़ मां। जंहिं मूंखे कढियो पाण सां गॾु वठी बि हले थो पियो, पर मूंखे ॼण ईअं महसूसु थियो त हे मूंखे कावड़ सां पियो थो ॾिसे। साईं पर कावड़ ईअं जो बसि ॾिसां त ईअं मूं ॾे निहारे, बसि ईअं बाक़ाइदे ईअं ॾंद भिकूड़े, पर पंहिंजे हथनि खे बि चक पियो वञे, एॾी का कावड़, ॾंद कटे। एतिरे में साईं हिन छा कयो जो तरार कढी, तरार कढी उते दरिया जे किनारे ते पहुतासीं। त चई उते लथासीं त हाणे शहर खां निकिरी आया आहियूं। हिते चई माना हिनखे ॾिठो त माना मूंखे कावड़ मां निहारे पियो, ॾंद कटे, एॾो माना कावड़ पाण ते अचेसि जो पंहिंजे हथनि खे चक हणे। पर पोइ नेठि कावड़ मां हिन तलवार कढी ऐं तलवार चई मूं ते उभी कई, तलवार मूं ते उभी कई। चई मूंखे हिन धक हणण जो इरादो कयो त मूं पाण खे घोड़े तां हेठि किराए, घोड़े ते चढ़ियसि, मां पाण खे घोड़े तां हेठि किराए, हेठि किरियुसि। चई मुंहिंजे जान में त साह कोन हो, यको इहो हुयुसि बुखुनि ॾुखुनि में। तो चई मां हेठि किरियुसि, किरी ऐं मां हिनखे चयो त साईं मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो मूंखे बेगुनाह थो मारी, तूं त घणा महिरबान, तो त हेॾो मूं ते थोरो कयो जो मूंखे जेल मां आज़ादु कयो थी, आज़ादु बि कई वरी मूंखे मारी बि थो, इहा कहिड़ी भलाई आहे? इहा भलाई त न चइबी। मां जो चयोमांसि, मूंखे चई त मूंखे ॿुधाए त तूं आहीं केरु? मां चयोमांसि यार मां हिकिड़ो ग़रीब बेवसीलो हां, मूंखे बेगुनाह क़ैद कयो हिन, पर अलाह तोखे ख़ुशि करे तो मूंखे अची मौत खां बचायो। मां हिनखे ॾाढियूं मिनतूं कयूं, मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो, मूंखे छो थो मारी, छॾ मूंखे, छॾायो थी त बसि छॾ। नेठि चई त रब साईं हिन जे दिलि में रहम विधो, हिन तलवार खणी वरी म्याण में विधी। मूंखे चई त हाणे जेका रब जी रज़ा, तुंहिंजो नसीबु चङो हो जो मुंहिंजे हथां मौत खां तूं बची वई। हाणे सिघो थी घोड़े ते चढ़, हिते तरसण जी जाइ न आहे। तो जे केरु आहे? वरी नेठि घोड़े ते चढ़ियासीं।
हलिया घोड़ा, पर हिन ॾींहुं ॾिसां पियो त हाणे वरी ॼण कंहिं गणतीअ में हुजे, फ़िक्र में हुजे। नेठि साईं ॿेपहरीअ जे वक़्तु वञी हिकिड़ी ॿेट ते पहुतासीं, ॿेट हुजे उते ॿेट ते पहुतासीं। उते साईं हे बि लथो, मूंखे बि चई त लह। उते वरी मूंखे चई त निभागा मूंखे सही ॻाल्हि ॿुधाए त तूं आहीं केरु? की हाणे साईं मां हिनखे पंहिंजो असुली नालो, पंहिंजो वतन सभु पार पता ऐं जेको मूंसां थी गुज़रियो हो उहो मां सॼो हिनखे ॿुधायो। साईं मां उहो हिनखे सॼो ॿुधायो। मुंहिंजो हे बयानु ॿुधी जेका मूंसां ही ज़िंदगीअ में भाइरनि कई आहे, कुदरत वारे जा कमाल हुया, जेके ॾुखिया सुखिया ॾींहं आया, हे मुंहिंजी सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं ज़ारो ज़ार रोअण लॻो, ज़ारो ज़ार रोअण लॻो। मां चयोमांसि ॿुधाए त तूं केरु आहीं? ॿुधाए त तूं केरु आहीं? चई त चङो हाणे वेह त मां तोखे पंहिंजी हक़ीक़त ॿुधायां। हाणे हुन कहिड़ी हक़ीक़त ॿुधायसीं या सुभाणे ॿुधाईंदासीं, सुभाणे जो इंतज़ारु।